मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 7 ओम जे कानून जूं हदबंदियूं लिमिटेशंस ऑफ ओम्स लॉ। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे ओम जे कानून जूं हदबंदियूं यानी लिमिटेशंस ऑफ ओम्स लॉ। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेन वाई ओम्स लॉ इज़ नॉट वैलिड इन ऑल सिचुएशंस, यानी उहो सम्झण त ओम जो कानून हर हालत में सही छो आहे। ॿी पॉइंट में चवे थो रिलेट रियल लाइफ एग्जांपल्स लाइट बल्ब हीटिंग लाइटनिंग सेमी कंडक्टर्स टू द लिमिटेशंस ऑफ ओम्स लॉ, यानी हक़ीक़ी ज़िंदगी जे मिसालनि जहिड़ो बल्ब जे गरम थियण, बिजलीअ जी चमक ऐं सेमी कंडक्टरनि खे ओम जे कानून जी हदबंदियुनि सां ॻंढणु। वाई वी स्टडी दिस, हीअ असां छो था पढ़ूं? हिन जे लाइ चवे थो studying this we learn that Ohm's law is valid only under certain conditions. We understand the rule of temperature, material type and physical factors in current flow, and this helps us avoid mistakes in real life applications like wiring, electronics and power systems. यानी हिन मौज़ूअ जे मुताले करण सां असां सम्झी सघंदासीं त ओम जो कानून रुगो मख़सूस हालतुनि में ई दुरुस्त आहे। असां गर्मी पद जिस्मनि जे क़िस्म ऐं सर्किट जे वाकिरे में ऐं करंट जे वाकिरे में जिस्मानी अंसरनि बाबति सम्झंदासीं। उहा ॼाण असांखे हक़ीक़ी ज़िंदगीअ जे इस्तेमालनि जहिड़ो वायरिंग, इलेक्ट्रॉनिक्स ऐं पावर सिस्टमनि में ग़लतियूं करण खां बचाए थी। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था, जेको आहे ओम जे कानून जूं हदबंदियूं यानी लिमिटेशंस ऑफ ओम्स लॉ। इन जी पहिरीं पॉइंट में चवे थो Ohm's law is an empirical law, meaning it is based on experiments. यानी ओम जो कानून हिकु तजुर्बाती कानून आहे, जंहिंजो मतिलबु आहे त उहो तजुर्बनि ते मबनी आहे। ॿी पॉइंट में चवे थो इट इज़ ट्रू फॉर मोस्ट एक्सपेरिमेंट्स बट नॉट ऑल, यानी इहो घणनि तजुर्बनि लाइ सही आहे पर सभिनी लाइ न। यानी हीउ जेको कानून आहे इहो सभिनी तजुर्बनि लाइ सही न आहे, कुझु तजुर्बनि में हीउ कानून जेको आहे त सही साबित थिए थो। जीअं असां अक्सर जेको आहे त चार्जिस जे सूरत में असां कूलम्स लॉ जो इस्तेमालु कयूं पिया, त कूलम्स लॉ हर ॿिनि चार्जिस जे हिसाब सां जेको आहे त वैलिड रहे पियो। पर हीउ जेको लॉ आहे प्यारा ॿारो, इहो करंट ऐं वोल्टेज जे हिसाब सां हर एक्सपेरिमेंट में हीउ लॉ जेको आहे त वैलिड नथो रही सघे। मिसाल जे तौर ते चवे थो इट वर्क्स वेल फॉर मेटल लाइक कॉपर एंड एल्युमिनियम अंडर नॉर्मल कंडीशन बट नॉट फॉर सेमीकंडक्टर्स और इलेक्ट्रोलाइट्स। यानी हीउ जेको लॉ आहे उहो मेटल जेके असांजा आहिनि, मिसाल जे तौर ते जीअं कॉपर थी वियो या एल्युमिनियम थी वियो, नॉर्मल कंडीशन में इन्हनि जे लाइ वैलिड आहे, पर जेके सेमी कंडक्टर्स आहिनि या इलेक्ट्रोलाइट्स आहिनि उन्हनि जे लाइ हीउ कानून जेको आहे त वैलिड नथो रहे, चाहे उन्हनि में असांजो करंट ऐं वोल्टेज ॿई मौजूदु छो न हुजनि। ॿी पॉइंट में चवे थो नॉन ओमिक मेटल्स। हिन जी पॉइंट में चवे थो त सम मटीरियल्स आर नॉन ओमिक, मीनिंग दे डोंट फॉलो ओम्स अंडर वीक इलेक्ट्रिक फील्ड। यानी कुझु शयूं या कुझु मटीरियल्स अण ओमिक आहिनि, नॉन ओमिक आहिनि, जंहिंजो मतिलबु आहे त उहे कमज़ोर बरक़ी मैदाननि हेठि ओम जे कानून जी पैरवी नथा कनि। यानी सभई मटीरियल जेके आहिनि त उहे ओम जे कानून जी पैरवी नथा करे सघनि। ठीकु आहे, यानी कुझु मटीरियल असांजा जेके आहिनि त नॉन ओमिक असां उन्हनि खे पिया चऊं जेके मटीरियल असांजा ओम जे लॉ खे फॉलो न कनि। ऐं ओमिक ऐं नॉन ओमिक मां जेको आहे त पोएं लेक्चर में डिस्कस करे आयो आहियां त असांजा ओमिक मटीरियल कहिड़ा आहिनि ऐं नॉन ओमिक मटीरियल कहिड़ा आहिनि। अगरि उन्हनि जे बारे में तव्हांखे सम्झणो आहे त पहिरीं जेको आहे त पहिरियों वीडियो ॾिसो, उन खां बाद में हिन वीडियो ते अचो। तो हिन जी ॿी पॉइंट में चवे थो देयर वोल्टेज एंड करंट ग्राफ आर नॉट स्ट्रेट लाइन, यानी उन्हनि जो करंट ऐं वोल्टेज जो जेको ग्राफ आहे उहो सिधी लकीर वारो न हूंदो। मिसाल जे तौर ते तव्हां जीअं ॾिसी सघो था हिते त मां तव्हांखे सम्झायुमि त रेज़िस्टेंस ते जेको आहे त असांजो टेम्परेचर ॿिनि तरीक़नि सां जेको आहे त अफेक्ट करे थो। हिकु त जॾहिं टेम्परेचर वधाईंदासीं त रेज़िस्टेंस वधंदो, ॿियो जॾहिं टेम्परेचर वधाईंदासीं त वरी रेज़िस्टेंस घटंदो। हाणे हिन ॿिन्ही ग्राफनि में तव्हां ॾिसंदव त असांजा जेके ग्राफ आहिनि उहे सिधा न आहिनि। जॾहिं ग्राफ वोल्टेज ऐं करंट जो ग्राफ जॾहिं सिधो थींदो तॾहिं सम्झंदासीं त असांजो ओम लॉ जेको आहे त उहो वैलिड आहे, अदरवाइज़ ओम लॉ असांजो जेको आहे त वैलिड नथो थी सघे। हिन जे मिसाल में असां चऊं था त मिसाल जे तौर ते चवे थो डायोड एंड ट्रांजिस्टर्स allow current in one direction only. Salt solution or acid solution also shows non-ohmic behavior. चवे थो त जेके असांजा डायोड आहिनि या ट्रांजिस्टर्स आहिनि उहे करंट खे हिकु तरफ़ जेको आहे त वहाईंदा आहिनि,
ऐं उन खां पोइ जेके असांजा लूण वारा सॉल्यूशन्स आहिनि या जेके तेज़ाब वारा सॉल्यूशन्स आहिनि उहे जेके आहिनि त असांजा नॉन ओमिक बिहेवियर वारा आहिनि। यानी डायोड हुजनि या ट्रांसिस्टर्स हुजनि या उन खां पोइ साल्ट सॉल्यूशन आहे या एसिड सॉल्यूशन आहे, इहे सभई असांजा जेके आहिनि त उहे नॉन ओमिक सॉल्यूशन्स आहिनि या नॉन ओमिक मटीरियल्स आहिनि। इहे सभई जेको आहे त ओम्स लॉ खे फॉलो नथा करनि, चाहे इन्हनि में करंट ऐं वोल्टेज छो न हुजे, ऐं इन्हनि जो ग्राफ जेको आहे त स्ट्रेट लाइन नथो ठही सघे। टी पॉइंट जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो, ऐं टी पॉइंट में चवे थो The Ohm's law is only true if the temperature remains constant. यानी ओम जो कानून सिर्फ तॾहिं सही आहे जॾहिं गर्मी पद असांजो साॻियो रहे। ठीकु आहे, जॾहिं टेम्परेचर सेम रहंदो त रेज़िस्टेंस सेम रहंदो, जॾहिं रेज़िस्टेंस सेम रहंदो त ओम्स लॉ जेको आहे त वैलिड थींदो। अगरि ओम्स लॉ खे वैलिड करणो आहे या उनखे वैलिड बणाइणो आहे त असांखे टेम्परेचर जेको आहे सेम रखणो पवंदो। टेम्परेचर सेम रखण सां असांजो जेको रेज़िस्टेंस आहे उहो सेम रहंदो, ऐं ओम्स लॉ जे लाइ रेज़िस्टेंस जो सेम रहणु कांस्टेंट आहे, ज़रूरी आहे। ॿी पॉइंट में चवे थो त रेज़िस्टेंस ऑफ द कंडक्टर चेंजिस विथ टेम्परेचर, यानी टेम्परेचर जे चेंज करण सां असांजे कंडक्टर जो जेको रेज़िस्टेंस आहे उहो बि चेंज थींदो आहे। मिसाल जे तौर ते चवे थो त अ बल्ब फिलामेंट व्हेन स्विच्ड ऑन इट क्विकली हीट्स अप, रेज़िस्टेंस इंक्रीजेस सो वोल्टेज इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट। यानी जॾहिं असां बल्ब खे ॿारींदा आहियूं त बल्ब छा थींदो आहे, बल्ब जेको आहे त पहिरियों जेको आहे त थधो हूंदो आहे, उनखे जॾहिं ॿारींदासीं त उहो गरम थी वेंदो, जॾहिं गरम थी वेंदो त छा थींदो, हीट थींदो, हीट थियण सां जेको आहे त रेज़िस्टेंस इंक्रीज थींदो बल्ब जो, जॾहिं रेज़िस्टेंस इंक्रीज थींदो त असांजी वोल्टेज ऐं करंट जेको आहे त पाण में डायरेक्टली प्रोपोर्शन नथा रही सघनि। उन खां बाद में हींअर असीं चौथी पॉइंट जे तरफ़ हलूं था, ऐं उन में चवे थो द लॉन्गर करंट फ्लोज द मोर कंडक्टर हीट्स अप, यानी जेतिरो वक़्तु करंट वहंदो ओतिरो पसराईंदड़ यानी कंडक्टर जेको आहे गरम थींदो। यानी कंडक्टर में जेतिरो टाइम वधीक जेको आहे त करंट असांजो फ्लो थींदो ओतिरो जेको आहे त वधीक असांजो कंडक्टर हीट थींदो, ऐं जॾहिं हीट थींदो त हुनजो टेम्परेचर इंक्रीज थींदो, जॾहिं टेम्परेचर इंक्रीज थींदो त हुनजो रेज़िस्टेंस जेको आहे त चेंज थींदो। त अहिड़े नमूने सां ॿी पॉइंट में चवे थो मोर हीट मीन्स मोर रेज़िस्टेंस, सो द लीनियर रिलेशनशिप बिटवीन वोल्टेज एंड करंट नो लॉन्गर होल्ड्स। यानी जॾहिं हीट वधीक थींदो कंडक्टर असांजो त उन में रेज़िस्टेंस वधंदो, जॾहिं रेज़िस्टेंस असांजो वधंदो त उन में जेका वोल्टेज ऐं करंट जी जेका रिलेशनशिप आहे उहा वधीक टाइम जे लाइ जेको आहे हिक ॿिए सां तालुक में नथी रही सघे, उन जी तालुक में जेको आहे त चेंज थी सघे थी। तो इन जी मिसाल में चवे थो एन आयरन रॉड इज हीटिंग अप एज करंट पासिस थ्रू इट। चवे थो त हिकिड़ी असांजी जेको आहे त लोह जी रॉड आहे, जॾहिं उन में करंट फ्लो थींदो त उन जी जेका हीट आहे उहा वधी वेंदी, उन में हीट जेका आहे त वधी वेंदी, जॾहिं हीट वधंदी उनजो टेम्परेचर वधंदो, टेम्परेचर वधंदो त उनजो रेज़िस्टेंस वधंदो। हाणे इन जो मिसाल असां हीअं बि खणी सघूं था त मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां इस्त्री था कयूं कपिड़ा, त पोइ इस्त्री जॾहिं खोलींदा आहियूं ऑन कंदा आहियूं त उनजो जेको हेठियों तरो हूंदो आहे, जेको मेटल लॻल हूंदो आहे उहो असांजो गरम थींदो आहे। ठीकु आहे, जॾहिं घणी देर जे लाइ असांजी इस्त्री खुलियल हूंदी आहे त पोइ हीउ जेको मेटल हुनजो लॻल हूंदो आहे हेठां उहो कपिड़नि खे साड़ींदो आहे। छाजे करे साड़ींदो आहे त उहो हीट वधीक थी वेंदो, जॾहिं हीट वधीक थी वेंदो त उन में जेको आहे टेम्परेचर वधंदो, टेम्परेचर वधण सां रेज़िस्टेंस वधंदो। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां पोइ असां छा कंदा आहियूं, उन हीट खे कंट्रोल करण जे लाइ, उन टेम्परेचर खे कंट्रोल करण जे लाइ जेको आहे त हिते चाल लॻल हूंदी आहे, हिते रेगुलेटर लॻल हूंदो आहे, पोइ उनखे असां जेको आहे त अॻिते या पोइ कंदा आहियूं, घटि या वधि कंदा आहियूं, पोइ उन खां बाद में असां कपिड़ा इस्त्री कंदा आहियूं। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿार हींअर असां जेको आहे त फिफ्थ पॉइंट जे तरफ़ हलूं था, ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो हीट जनरेटेड कैन बी कैलकुलेटेड बाय जूल्स लॉ, H इज इक्वल टू I स्क्वायर R इंटू T। यानी गर्मी पैदा थियण जो हिसाब जोल जे कानून ज़रिए करे सघिजे थो, यानी जूल्स लॉ जे ज़रिए असां जेको आहे त उन कंडक्टर जी जेका हीट आहे उहा असां मालूम करे सघूं था, ऐं उन हीट जे लाइ ही फार्मूलो जेको आहे असां यूज़ कंदासीं। उन खां बाद में सेकंड पॉइंट में चवे थो व्हेन हीट चेंजिस रेजिस्टेंस ओम्स लॉ डज नॉट स्टे वैलिड। चवे थो त जॾहिं गर्मी रुकावट खे तब्दील करे थी त ओम जो कानून सही नथो रहे। ठीकु आहे, जॾहिं हीट वधंदी त रेजिस्टेंस वधंदो, हीट जे चेंज थियण सां रेजिस्टेंस चेंज थींदो, जॾहिं रेजिस्टेंस चेंज थियो त ओम्स लॉ जेको आहे त उते कमु न कंदो, उते वैलिड नथो रही सघे। हाणे इन जे मिसाल में चवे थो इलेक्ट्रिक हीटर कॉइल व्हेन दे गेट हॉट देयर रेजिस्टेंस राइजेस सो वोल्टेज एंड करंट रिलेशनशिप इज डिस्टर्ब्ड। चवे थो त जॾहिं असां जेको आहे त हिकिड़ो हीटर हलायूं था त उन में छा थो थिए त उनजो जेको रेजिस्टेंस आहे उहो वधी थो वञे, जॾहिं रेजिस्टेंस वधी वेंदो हीटर जो त उन में करंट ऐं वोल्टेज जी जेका रिलेशनशिप आहे उहा डिस्टर्ब थींदी। ठीकु आहे,
उन खां बाद में असां 6 पॉइंट जे तरफ़ हलूं था ऐं इन में चवे थो त ओम्स लॉ इज़ नॉट वैलिड फॉर इन नेटवर्क सर्किट्स, यानी ओम जो कानून जेको आहे उहो पेचीदा सर्किटनि लाइ सही न आहे। हाणे इन नेटवर्क सर्किट्स असां कंहिंखे था चऊं, तो हाणे इन नेटवर्क सर्किट्स असां कंहिंखे था चऊं त अहिड़ा सर्किट्स जंहिंमें असांजा सेमी कंडक्टर्स या डायोड्स वग़ैरह लॻल हुजनि, जीअं जेको आहे त कंप्यूटर जो मदरबोर्ड आहे, इन क़िस्म जा जेके सर्किट्स आहिनि पहिरियां ॿारो, इन्हनि जे लाइ बि असांजो जेको ओम्स लॉ आहे उहो वैलिड न आहे। उन खां पोइ चवे थो स्पेशली इन कैपेसिटर एंड इंडक्टर सर्किट्स द रिलेशन बिटवीन वोल्टेज एंड करंट इज़ नॉट सिंपल। चवे थो त ख़ासि तौर ते कैपेसिटर ऐं इंडक्टर वारनि सर्किटनि में वोल्टेज ऐं करंट जो लाॻापो सादो नथो रहे, ठीकु आहे, सेम नथो रहे, ठीकु आहे। त यानी जंहिं बि सर्किट में असांजा कैपेसिटर लॻल हूंदा, डायोड लॻल हूंदा, सेमी कंडक्टर्स लॻल हूंदा, इंडक्टर्स लॻल हूंदा, त उन्हनि सर्किट्स में जेका रिलेशनशिप आहे वोल्टेज ऐं करंट जी, उहा जेको आहे त सिंपल नथी रही सघे, उहा हिकु करी नथी रही सघे। हाणे मिसाल जे तौर ते चवे थो इन एसी सर्किट्स विथ कैपेसिटर्स एंड इंडक्टर्स करंट में लीड और लैग वोल्टेज, सो V इज नॉट इक्वल टू IR। चवे थो एसी सर्किट में कैपेसिटर या इंडक्टर हुजे त करंट अॻिते या पोइते थी सघे थो, तंहिं करे ओम्स लॉ जो जेको कानून आहे उहो हिते जेको आहे त लागू नथो थी सघे। तो ही जेको टर्म आहे प्यारा ॿारो, लीड एंड लैग वोल्टेज, इहो तव्हां इंटर में जेको आहे त पढ़ंदव ऐं जॾहिं तव्हां हुन में एसी सर्किट पढ़ंदव, ठीकु आहे। तो हिन पॉइंट में चवे थो वोल्टेज एंड करंट ग्राफ ऑफ ओमिक कंडक्टर्स, यानी तो हिन पॉइंट में चवे थो त इवन इन ओमिक कंडक्टर्स द वोल्टेज एंड करंट ग्राफ इज नॉट परफेक्टली स्ट्रेट, यानी ओमिक कंडक्टरनि जो वोल्टेज ऐं करंट ग्राफ मुकमिल सिधो न आहे। ऐं ॿी पॉइंट में चवे थो इट शोज स्लाइट वेरिएशन बिकॉज ऑफ हीटिंग एंड रेजिस्टेंस चेंजेस, यानी चवे थो त उहो ज़ाहिर करे थो त गर्मी ऐं रुकावट जे तब्दील थियण सां थोरी घणी तब्दीली ईंदी आहे। यानी हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे त चाहे असांजा जेके आहिनि त ओमिक कंडक्टर्स आहिनि जंहिंमें जेके ओम्स लॉ खे फॉलो करनि था, उन्हनि जो बि 100% जेको ग्राफ आहे उहो मुकमिल सिधो नथो ठही सघे, ठीकु आहे, काफ़ी हद ताईं सिधो हूंदो। उहो छाजे करे त जॾहिं जेको आहे त हीट जी वेरिएशन थींदी त उन में रेजिस्टेंस जी बि जेको आहे त वेरिएशन थींदी, पोइ कुझु न कुझु चेंजिंग जेको आहे त थोरी थकी ईंदी रहंदी, ठीकु आहे। तो तॾहिं चवे थो त जॾहिं जेको आहे त गर्मी ऐं रुकावट जी तब्दील थियण सां थोरी घणी तब्दीली उन्हनि में ईंदी। हाणे इन जे मिसाल में असां खणूं था, चवे थो त copper wire graph looks almost straight but bends slightly at higher voltage। चवे थो त कॉपर वायर जो जेकॾहिं असां ग्राफ खणंदासीं त उहो ऑलमोस्ट तक़रीबन जेको आहे स्ट्रेट हूंदो, पर हायर वोल्टेज जे करे हू स्लाइटली जेको आहे त बेंड थी सघे थो, ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असां जेको आहे त लास्ट पॉइंट जी तरफ़ हलूं था, जंहिंमें चए थो डायोड वोल्टेज एंड करंट कैरेक्टरिस्टिक। तो हिन जी पॉइंट में चवे थो त डायोड्स shows a completely different voltage and current curve compared to ohmic conductors, यानी डायोड जो वोल्टेज ऐं करंट जो जेको ग्राफ आहे उहो ओम जे कंडक्टरनि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। जीअं त ओम जा जेके कंडक्टर्स आहिनि जेके ओम्स लॉ खे फॉलो था करनि, उन्हनि जो ग्राफ हूंदो त स्ट्रेट हूंदो, पर जेकॾहिं हिते तव्हां डायोड जे ग्राफ खे ॾिसंदव प्यारा ॿारो, हीअ जेका सिंपल आहे इहा डायोड जी आहे, ठीकु आहे। इन खे जेको आहे असां अॻिते हली करे डिस्कस कंदासीं। त इन जो जेको ग्राफ आहे उहो उन जेको आहे त ओमिक कंडक्टर्स खां जेको आहे त मुख़्तलिफ़ आहे, ठीकु आहे। इन जी ॿी पॉइंट में चवे थो दे अलो करंट ओनली आफ्टर अ सर्टेन वोल्टेज थ्रेशोल्ड, यानी डायोड जेको आहे उहो करंट खे सिर्फ़ु हिकु हद खां पोइ वहणु ॾींदो आहे। हाणे इन जो मिसाल असां हिन तरीक़े सां खणी सघूं था त चवे थो एलईडी लाइट्स दे डोंट ग्लो अंटिल अ मिनिमम वोल्टेज इज रीच्ड। चवे थो त एलईडी लाइट खे जेकॾहिं असां वोल्टेज ॾींदासीं, जेसिताईं असां उनखे उन पंहिंजी हद ताईं वोल्टेज नथा ॾेई सघूं या नथा ॾियूं, तेसि ताईं जेको आहे त उहा एलईडी लाइट जेको आहे त नथी ॿरे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिकु एलईडी लाइट खे ॿरण जे लाइ जेको आहे त 1 वोल्ट जी ज़रूरत आहे, त असां जेकॾहिं उनखे 0.8 वोल्ट था ॾियूं या 0.5 वोल्ट था ॾियूं, तॾहिं बि उहा जेका आहे त लाइट आहे न ॿरंदी, उहा एलईडी न ॿरंदी, ठीकु आहे, जेसिताईं असां उनखे मिनिमम जेको आहे त 1 वोल्ट न ॾियूं। हाणे इन जो मिसाल असां हिन तरीक़े सां खणी सघूं था प्यारा ॿारो, मिसाल जे तौर ते जेकॾहिं असां वटि एसी करंट अचे थो, यानी असांखे जेको ट्रांसफार्मर मां करंट मिलंदो आहे, ट्रांसफार्मर मां जेका बिजली मिलंदी आहे, कॾहिं कॾहिं जेको आहे त उहा बिजली डिम थी वेंदी आहे, पोइ असांजा जेके आहिनि त मेन हेवी सिस्टम्स जेके आहिनि उहे असांजा रन न कंदा आहिनि, उहे न हलंदा आहिनि। मिसाल जे तौर ते एसी न हलंदी, फ्रिज न हलंदी, पर बिजली त हूंदी आहे, वोल्टेज त हूंदी आहे, पर उहा वोल्टेज न हूंदी आहे जेका असांजे उन सिस्टम्स खे जेको आहे त रिक्वायर्ड आहे, मिनिमम वोल्टेज। हाणे जॾहिं असांजी जेको आहे त वोल्टेज फुल थी वेंदी, यानी 220 थींदी या 210 थींदी, तॾहिं जेको आहे त असांजा उहे जेके सिस्टम्स आहिनि उहे रन कंदा।
यानी उन सिस्टम्स के हलाइण जे लाइ मिनिमम वोल्टेज जो हुजणु ज़रूरी आहे। अगरि जेकर उन मिनिमम वोल्टेज खां 1 पॉइंट बि घटि हूंदी त असांजो सिस्टम जेको आहे उहो न हलंदो, न रन कंदो। त तॾहिं चवे थो त असांखे कंहिं बि सिस्टम खे हलाइण जे लाइ, ठीकु आहे, हिते सिर्फ़ु असां एलईडी जो मिसाल कयो आहे, पर कंहिं बि सिस्टम खे हलाइण जे लाइ असांखे घटि में घटि वोल्टेज जी ज़रूरत पवंदी आहे ऐं हर हिकु सिस्टम जी जेका मिनिमम वोल्टेज हूंदी उहा वेरी कंदी सिस्टम बाय सिस्टम। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो प्यारा ॿारो, सो ही हुयूं लिमिटेशंस ऑफ ओम्स लॉ जेके जेको आहे हिन लेक्चर में असां डिस्कस कयूंसीं। तो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची हूंदो। तो हिन लेक्चर खे त असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।